नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। वक्त कानपुर महर मां ख़बर ॾींदा हलूं त पीरपरी वारे इलाइक़े में औरत जे क़त्ल वारो मामलो कानपुर महर पुलिस अञा ताईं वाक़े जो केस दाख़िल न कयो। मक़तूला औरत जो मुड़ुसु न्याणी ऐं अमड़ वठी केस दाख़िल करण लाइ कानपुर महर थाणे ते पहुतो। पुलिस पारां संदन जी फरियाद ते केस दाख़िल करण खां इनकार। मक़तूला औरत करीमत खातून जे मुड़ुसु गमटाल बोज़दार जो संदसि धीउ साइमा ऐं अमड़ सां गॾिजी थाणे ते आॾो पाक किताब खणी एहतिजाज कयो। एहतिजाज कंदे चयो त कानपुर महर पुलिस बाअसर माण्हुनि जे चवण ते मुंहिंजी घरवारी जो खून लोड़ण चाहे थी। कानपुर महर पुलिस मुंहिंजी फरियाद ते केस दाख़िल करण बदिरां मुंहिंजी भेणवे मुरीद बोज़दार ऐं उन जे पुटनि खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। जवाबदार रियाज़ बोज़दार साथियुनि सां गॾिजी मुंहिंजी न्याणी साइमा खे अगवा करण आया। मज़ामत करण ते जवाबदार मुंहिंजी घरवारी खे क़त्ल करे फरार थी विया। कानपुर महर पुलिस केस दाख़िल करण लाइ तैयार न आहे, उल्टो असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।